नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा ठट्टो में रिपोर्ट करे रवाए ज़ाहिद अमीर जोखियो वज़ीर आज़म पाकिस्तान की ख़ास हिदायतुनि ते अमल कंदे वापडा ठट्टो जे SDO मकली राज अरबाब रेंजर्स इंचार्ज लाइन सुप्रीडियंट बाज़ मोहम्मद भय्यू लाइनमैन इंचार्ज सोराब ख़ासकरी ऐं लाइनमैन नवाज़ तारो सां गॾिजी बिजली चोरी कंदड़नि ऐं बिल अदा न कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयुनि जो आगाज़ करे छॾियो आहे। वापडा टीम रेंजर्स ऐं मकली पुलिस जी सहकार सां मकली जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सराइती ऐं कामयाब कार्रवाइयूं कयूं वयूं, जिन दौरान केतिरा ई गैर क़ानूनी बिजली जा कनेक्शन मुनक़ता कया विया। बिल न भरण वारनि खां बक़ाया रक़म फौरी तौर ते वसूल करे सरकारी ख़ज़ाने में जमा कराई वई। SDO वापडा मकली रियाज़ अरबाब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वापडा जे आला इख़्तियारनि जी हुकुमनि ते सख़्ती सां अमल थी रहियो आहे। बिजली चोरी में ऐं बिल अदा न करण ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। केतिरा ई गैर क़ानूनी कनेक्शन काटिया विया आहिनि ऐं बक़ाया रक़म जी वसूली फौरी तौर कई पई वञे। हिन वधीक चयो त हीउ ऑपरेशन बिना रंडक हलंदो रहंदो। शहरियुनि खे अपील आहे त फौरी तौर ते पंहिंजा बिजली जा बिल अदा कनि ऐं बिजली चोरी में मुलविस माण्हुनि जी निशानदेही करे क़ौमी मफ़ाद में वापडा सां सहकार कनि। समाजी हलकनि मुताबिक़ बिजली चोरी ख़िलाफ़ जारी ऑपरेशन वक़्त जी अहम तरीन ज़रूरत आहे ऐं इन मुहिम जी कामयाबी लाइ मीडिया, समाजी तंज़ीमुनि ऐं आम शहरियुनि खे भरपूर ताउन फ़राहम करणो पवंदो त जीअं क़ौमी बिजली जी निज़ाम खे मज़बूत बणाए सघिजे।